پیغام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا، إن مع العسر يسرا، فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب۔ صدق اللہ العلی العظیم۔ ماشاء اللہ تبارک و تعالی، نحمدہ ونصلی ونسلم علی خاتم الانبیاء والمرسلین، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ سندھ ٹی وی جا ناظرین، اج اوہاں ॾिसी रहिया आहियो असांजो प्रोग्राम सहरी जी नशरियात 17वीं रमज़ान मुबारक जी प्रोग्राम आहे पैगाम रमज़ान। अवां तमाम सामीन और नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। ऐं अवां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। मोहतरम नाज़रीन, रब काइनात जल जलालहू पंहिंजी कुदरत कामिला सां, छो त उहो क़ादिर मुतलक़ आहे, कंहिं बि मामले में कंहिं जो बि मोहताज हरगिज़ नाहे। हू वहदहू ला शरीक आहे, न कंहिंजो मोहताज आहे, न को संदसि शरीक आहे, न कंहिं सां हू मशवरा कंदो आहे, न कंहिंजे सलाह जो मोहताज आहे। हुनजी पंहिंजी कुदरत आहे, जॾहिं हुनजी जेका अल्लाह पाक चाहींदो आहे उहो कंदो आहे। अल्लाह तबारक व तआला हिन काइनात खे जंहिं अंदाज़ में ठाहियो संदसि मर्ज़ी, ॾाढो सुहिणो ठाहीं। इन में वण टिण ॿूटा, कतियूं, आसमान, सितारा, वाह, दरिया, समुंड, क़िस्म क़िस्म जा मेवा, 18,000 जिन्सूं, मुख़्तलिफ़ मख़लूक़ात। उन समूरी मख़लूक़ात मंझां अल्लाह तबारक व तआला शरफ़ अता फ़रमायो हज़रत इंसान खे, अशरफ़ुल मख़लूक़ात जो दर्जो अता फ़रमाईं। ऐं उन अशरफ़ुल मख़लूक़ात में उन्हनि जा वली अफ़ज़ल, वलियनि खां वरी अल्लाह तबारक व तआला नबियनि जो शान कयो। नबियनि खां बि अफ़ज़ल, नबियनि जो इमाम, तमाम नबियनि जो सरदार, जंहिंखे सभिनी नबियनि जे आख़िर में मोकिलियईं। ईअं खणी चइजे त स्टेज तयारु कयो वियो, सभु शयूं सजायूं वियूं, महिमान ख़ासि खे आख़िर में जलवा अफ़रोज़ थियण जी दावत ॾिनी वई ऐं उन ते इख़्तिताम कयो वियो समूरी नबूअत और रिसालत जो सिलसिलो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस ते अची करे ख़तमु थिए थो। उन खां पोइ को बि नबी, को बि रसूल न ईंदो। आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं जेकी सूंहं, जेके मज़ा, जेको अंदाज़ गुफ़्तगू जो हुजे, अलिफ़ खां इहे ताईं। हिकिड़े क्रिश्चन किताब लिखियो दी 100 पर्सनैलिटीज़ ऑफ द वर्ल्ड। उन में जेको पहिरियों तस्करो कयाईं त उहो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कयाईं। हू चवे थो त बीइंग अ क्रिश्चन, हिकु ईसाई हुअण जे नाते मां पंहिंजे नबी जो तस्करो अॻु में करियां, पर इन जे करे न कयुमि त मां हर मामले में पीउ, पुटु, सरदार, मज़दूर, ज़िंदगी जे हर शोबे में जेकॾहिं रहनुमाई वठणी आहे त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक में असांखे रहनुमाई मिले थी पई। अहिड़ी ॿी का बि हस्ती काइनात में पैदा ई नाहे थी जेका हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे औसाफ़ जे बराबरि हैसियत रखण वारी हुजे। वाहिद हस्ती काइनात में, रब हुजण में अल्लाह अकेलो, मख़लूक में सभ खां अफ़ज़ल आला
برتر و بالا हुजण में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ालिक हुजण में रब त ॿियो को आहे ई कोन, ख़ालिक अकेलो, मख़लूक हुजण में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को मट सानी न आहे, बल्कि केतिरी किताबनि जे अंदरि रिवायतूं मौजूदु आहिनि हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह तबारक व तआला पाछो बि न आहे ठाहियो। मतां पाछो चवे त मां हुज़ूर जो पाछो उन जो मिसल आहे। तारीख़ अरबाब नज़र को नज़र वारनि खे अरबाब नज़र को कोई ऐसा न मिलेगा, बंदे तो बहुत मिल जाएंगे पर आका न मिलेगा। और तारीख अगर ढूंढेगी सानी है मोहम्मद, सानी तो बड़ी चीज़ है, साया न मिलेगा। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पाछो बि न आहे, सायो बि न आहे। अहिड़े पाक नबी जी ज़ात अक़दस जंहिं ते मख बि कॾहिं जिस्म मुबारक ते न वेठी, जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां कपिड़ो टच थी वञे, फ़ुक़हा उलमा लिखनि था कपिड़ो कॾहिं मेरो न थियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पघर मुबारक में ख़ुशबू, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे वारनि मुबारकनि में कॾहिं जूं न पई, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी का बि निस्बत रखण वारी शइ जंहिं महबूब जे जिस्म मुबारक ते अल्लाह ताला मख गवारा न कई, एॾो पाकीज़ा ऐं बेमिसलो मिसाल नबी ठाही, त पोइ उन आली शान नबी जे लाइ जेके बीबियूं चूंडियूं आहिनि त ही औरतूं आहिनि मुंहिंजे हिन महबूब जी ज़ौजियत जे लाइ, त मां सम्झां थो हाणे मूंखे तमीदी कलमात में वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे त बीबियूं कहिड़ियूं हुयूं। बसि इहो सम्झो ख़ालिक़ काइनात ठाही, जंहिंजे सदक़े में ठाही, लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक फरमाए वाज़े करे छॾियईं त काइनात जो वजूद सबबु आहे मुंहिंजो अरबी घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन महबूब जेको वजह काइनात आहे, इन खे जेके बि शयूं ॾिनई आहिनि उन्हनि जो को मिसिलो सानी न आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं बीबियूं उहे बीबियूं आहिनि, मुस्तफ़ा नबी करीम अलैहिस्सलाम जो सिफ़ाती नालो मुस्तफ़ा यानी चूंडियल, सभिनी नबियनि मां चूंड नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं सभिनी औरतुनि मां काइनात जूं औरतूं सभु हिकु पासे, सभिनी मां जेके चूंडियल औरतूं आहिनि हुज़ूर जे निकाह में आहिनि। उन्हनि मज़ा अॼु 17 रमज़ान मुबारक उर्स मुबारक आहे अम्मा साइण बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो। ऐं क़ुरान तव्हां असांजी अम्मा, असां चऊं था असांखे अम्मा ॿुधायो, अबे ॿुधायो, असांजे भाइरनि ॿुधायो त इहा अम्मा आहे, पर पक क़ुरान जंहिंजे लाइ चवे उहा आहे। क़ुरान चए थो नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम, नबी मोमिननि जी जाननि खां वधीक उन्हनि जो मालिक आहे। व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबीअ जूं बीबियूं समूरे ईमान वारनि जूं माइरूं अमड़ियूं जीजियूं आहिनि। क़ुरान जंहिंजी गवाही ॾे उन खां वधीक गवाही मुमकिन ई न आहे। क़ुरान चए थो नबीअ जूं बीबियूं तव्हां जूं माइरूं आहिनि। अॼु असां पंहिंजी अम्मा जो तज़किरो कंदासीं, बीबी आयशा सिद्दीक़ा जो। सो अॼोके प्रोग्राम में तिलावत क़ुरान पाक सां इब्तिदा थी चुकी आहे, उन खां पोइ तारुफ़ कराईंदा बहितर थो सम्झा, तारुफ़ खां पोइ गुफ़्तगू शुरू कंदासीं इंशाअल्लाह। अॼु असांजे प्रोग्राम में 17 रमज़ान मुबारक जी सहरी जी नशरियात पैगाम रमज़ान में कारी जंहिं बहितरीन तिलावत क़ुरान पाक जी सआदत हासिल कई, मुल्क पाकिस्तान जो मारूफ़ कारी फैसल महमूद वड़ाइद साहब, अस्सलाम वालेकुम। बहुत शुक्रिया, आपने टाइम दिया और हमारे नाजरीन को बेहतरीन अंदाज में तिलावत क़ुरान पाक आपको मज़ीद बरकत अता फरमाए। ऐं अॼोके प्रोग्राम में असांजे बहितरीन सुहारी सिंध जो सुहिणो आलिम सगोरो अल्लामा अब्दुल मुस्तफ़ा नईमी जेके बाइकास्ट जतोई आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। अल्लामा साहब अवां जी महिरबानी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अल्लाह पाक अवां जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ऐं अॼोके हिन प्रोग्राम में जे सुहिणा सुर विखेरण जे लाइ सुरीला नात ख़्वान तशरीफ़ वठी आया आहिनि असांजा बहितरीन सना ख़ान फरीद अहमद खुर्शीदी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। माशाअल्लाह, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। बहुत शुक्रिया। मोहम्मद हसन कादरी साहब ॿिया सना ख़ान आहिनि, अस्सलाम वालेकुम जनाब। वालेकुम अस्सलाम, बहुत शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। नाज़रीन, पहिरीं नात शरीफ़ ॿुधूं, पोइ अॼोके टॉपिक ते गुफ़्तगू शुरू करियूं था। फरीद अहमद खुर्शीदी साहब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में अक़ीदत जा गुलड़ा पेश कंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम अलैका या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। माशाअल्लाह, बहुत खूबसूरत इंट्रोडक्शन और उसी मुताबिक नात पेश करने सादत हासिल कर रहा हूँ। कोई नहीं है मेरे आका शाहजहान में, सातों ज़मीन में
ساتوں آسمان میں کوئی نہیں ہے میرے آقا سا جہان میں، ان کو تو رب نے سا نور بنایا، جن کا نہ ثانی کوئی نہ کوئی سایہ، جس کو یقین آئے وہ پڑھ لے قرآن میں، کوئی نہیں ہے میرے آقا سا جہان میں، ان کے کرم سے سی بات بنے گی، رنج و بلا بھی تیرے گھر سے ٹلے گی، بھئی ذکر نبی جب ہوگا تیرے مکان میں، کوئی نہیں ہے میرے آقا سا جہان میں، ساتوں زمین میں ساتوں آسمان میں کوئی نہیں ہے میرے آقا سا جہان میں، آقا نسیم کو یہ اذن عطا ہو، آقا فرید کو یہ اذن عطا ہو، آئے مدینے ساری معاف خطا ہو، یہ بھی سنائے نعتیں آپ کی شان میں، کوئی نہیں ہے میرے آقا سا جہان میں، ساتوں زمین میں ساتوں آسمان میں کوئی نہیں ہے میرے آقا سا جہان میں۔ واہ جناب فرید احمد خورشیدی صاحب، آپ نے ماشاءاللہ بہترین انداز میں ثنا خوانی پیش کرنے کی سعادت حاصل کی، اللہ پاک اپنی بارگاہ میں قبول فرمائے اور آپ کی آواز میں مزید برکت عطا فرمائے۔ ناظرین، اساں ٹاپک کی طرف ودوں تھا، بہترین عالم اساں پان وٹ مدعو کیا ہیں، انشاءاللہ تبارک و تعالیٰ تاں کے ڈاڈو مزو ایندو، دل بھی خوش ایندی، علم بھی حاصل تھیندو۔ علامہ صاحب، ام المومنین، مومنین جی اماں بی بی عائشہ صدیقہ، محبوب رب العالمین صلی اللہ علیہ وآلہ وسلم رضی اللہ عنہا، جو پہری تعارف پیش کرے تو پوگال کے اگتے بتائیں۔ بسم اللہ الرحمن الرحیم، الصلاۃ والسلام علیک یا سیدی یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم۔ سیدہ طیبہ طاہرہ مخدومہ عفیفہ محدثہ طیبہ زکیہ ام المومنین سیدہ عائشہ صدیقہ رضی اللہ تعالی عنہ۔ ماشاءاللہ۔ سیدہ عائشہ صدیقہ رضی اللہ تعالیٰ عنہ وہ عظیم خاتون ہے جن کے اللہ تعالیٰ ہر طریقے سے عزت سے نوازیو ہے۔ تمام سیدہ عائشہ صدیقہ رضی اللہ تعالیٰ عنہ جو گھر وارو ڈسو تو امام الانبیاء ہے، واہ واہ۔ ऐं जेकॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर जो वालिद साहब ॾिसो त उहो सैयद सहाबा आहे, यानी सहाबा जो सरदार। अंबिया खां पोइ अल्लाह ताला काइनात जे अंदरि सभ खां वधीक जंहिंखे इज़त अता फ़रमाई, जंहिंखे ताज़ीम अता फ़रमाई, उहो सैयदा उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वालिद मोहतरम हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। माशाअल्लाह। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी विलादत जेकी आहे ऐलान नबूअत जे 5 साल थी आहे, माह शवाल जे अंदरि थी आहे। ऐं अम्मा आयशा सैयदा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि थी, मूंखे पसंदि आहे शवाल जी शादी ऐं शवाल जी रुख़सती। अर्ज़ु कई वई, या सैयदा तव्हांखे कीअं पसंदि आहे? फ़रमाए, मुंहिंजी विलादत बि शवाल जे महीने में थी आहे, मुंहिंजो निकाह बि शवाल जे महीने में थियो आहे, ऐं मुंहिंजी रुख़सती बि शवाल जे महीने में थी आहे। वाह साईं वाह, सुभाणे यानी सैयदा इहो फ़रमायो। ऐं सैयदा जो तव्हां बचपन ॾिसो, हिकिड़ो हूंदी आहे ख़ुशूसियत, ख़ानदान जी ख़ुशूसियत, चवंदा आहिनि हे ख़ानदानी वॾेरो आहे, ख़ानदानी रईस आहे। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ख़ुदि फ़रमाइनि थी, जॾहिं मुंहिंजो बचपन जो हालत हूंदी हुई, यानी बचपन में हूंदी हुअसि, नंढपिण में हूंदी हुअसि, मां पंहिंजी सहेलियुनि सां खेॾंदी हुअसि। फ़रमाईंदी, मां मके जूं यानी कुरैश जूं जेके बि रईस ज़ादियूं हूंदियूं हुयूं मूंसां खेॾण हूंदियूं,
पर उन में बि अल्लाह ताला इज़त मूंखे अता फरमाई। जॾहिं असां खेॾंदा हुआसीं तमामु जेके बि नंढा ॿार हूंदा उहे सरदार मूंखे ई मुंतखिब कंदा हुआ। यानी अल्लाह ताला फितरत में ही सरदारी सैयद आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे अता फरमाई। ऐं तव्हां हितां अंदाज़ो हणो शुरू जेकी इब्तिदाई साल आहिनि सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा तरबियत करण वारा केर आहिनि? उहे शख़्स आहिनि जेके बराह रास्त बारगाह रिसालत मां तरबियत याफ़्ता आहिनि। सैयद आयशा सिद्दीक़ा जे वालिद मोहतरम सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला। वरी अॻिते अचो, जीअं ई अम्मा आयशा सैयदा तय्यबा ताहिरा जवानी में कदम रखे थी त इमामुल अंबिया ख़ुदि उन जी तरबियत कंदा आहिनि, पंहिंजी निगहबानी में उनखे रखनि था पिया। ऐं सहाबा किराम अलैहिम रिदवान फरमाइनि था असां सैयदा तय्यबा अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां वधीक केरु क़ुरान पढ़ण वारो बि न ॾिठोसीं, केरु सम्झण वारो बि न ॾिठोसीं। असां ॾिठोसीं सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे क़ुरान जे हलाल जो इल्मु हुयो, क़ुरान जे हराम जो इल्मु हुयो, क़ुरान जे अहकाम जो इल्मु हुयो। ऐं सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी फज़ीलत छा हुई? फरमाइनि था जॾहिं वॾा वॾा कबाइर साहब हज़रत मसरूक ताबई रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा वॾा वॾा साहब मूं ॾिठा, छो जो साईं जन ताबई आहिनि मसरूक। फरमाए मूं वॾा वॾा अकाबिर साहबा ॾिठा, मशाइख साहबा ॾिठा। जॾहिं महफ़िल हदीस जी सजंदी हुई त उते साहबा वेठा हूंदा ऐं अक्सर व बेशतर साहबा जो कंहिं ॻाल्हि में इख़्तिलाफ़ थींदो, कंहिं हदीस में इख़्तिलाफ़ थींदो त साहबा इन ॻाल्हि ते मुत्तफ़िक़ हुया त सैयदा आयशा सिद्दीक़ा जी बारगाह में हलूं था, असांजे इख़्तिलाफ़ खे ऐं असांजे हदीस खे वधीक सम्झण वारी सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा। हज़रत मसरूक ताबी तो फरमाए सॼा साहबी सैयदा आयशा जी बारगाह में ईंदा, सैयदा आयशा उन जा फ़ैसिला हल फरमाईंदी ऐं हदीस जो इल्मु अता फरमाईंदी ऐं सभिनि साहबनि खे इन्हनि जे इल्म खां तस्कीन अता फरमाईंदी हुई। त हीअ सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी फज़ीलत आहे। ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में तव्हांजी विलादत थी आहे ऐं तव्हांजी वालिदा जो नालो उम्मे रूमान आहे। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला वालिद जे तरफ़ां कुरैशिया तैमी आहे ऐं वालिदा जी तरफ़ सां कुरैशिया किनानी आहे। त अल्लाह ताला ॿिन्हिनि मां इहे ॿई नसब किनानिया ऐं तैमिया इहे ॿई नसब अॻिते हली 11हीं ऐं 7हीं पुश्त में हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिला। यानी माउ जे तरफ़ां बि अल्लाह ताला सैयदा आयशा जो नसल हुज़ूर सैयद आलम सां मिलायो ऐं पीउ जे तरफ़ां बि सैयदा आयशा जो नसल हुज़ूर सैयद आलम सां मिलायो। त हीअ सॼियूं फज़ीलतूं अल्लाह ताला अम्मा आयशा तय्यबा ताहिरा खे नसीब फरमाई। माशाअल्लाह तबारक व तआला। नाज़रीन, गुफ्तगू थी रही आहे बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जे ज़ात अक़दस ते ऐं बहितरीन अल्लामा साहब अंदाज़ में बीबी साईं जो तज़किरो करे रहिया आहिनि ऐं गुफ्तगू अञा वधीक मज़े जी तरफ़ वधी रही आहे माशाअल्लाह। त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जे मुतल्लिक़ असां मज़ीद गुफ्तगू कंदासूं। अल्लामा साहब इहो वक़्तु थियो आहे कि नंढड़े ब्रेक जो, नंढड़ी साई था वठूं, इन खां पोइ इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रखंदासीं। त नाज़रीन, अवां केॾा न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। पैगामे रमज़ान। मोस्ट वेलकम नाज़रीन, भलीकार हिकु भेरो ॿीहर अव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था पिया। माशाअल्लाह अव्हां 17 रमज़ान मुबारक जी सहरी जी नशरियात सिंध टीवी ते पैगाम रमज़ान प्रोग्राम में समात करे रहिया आहियो ऐं ॾिसी बि रहिया आहियो। माशाअल्लाह तबारक व तआला असांजी गुफ्तगू जो महवर, गुफ्तगू जो जेकी असांजी ईअं सम्झो त ख़ासि असांजो जेको तवज्जो आहे उहा हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे घराणे जी तरफ़ आहे। ऐं यक़ीनन ख़ुशि नसीब आहिनि उहे मुस्लमान जेके हुज़ूर करीम अलैहिस्सलाम सां निस्बत रखण वारी कंहिं बि शइ जो अदब कनि था पिया। त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जी ज़ात अक़दस जी वधीक अमर साईं जी ज़िंदगी ते रोशनी विझण अल्लामा साहब जी ख़िदमत में पेश करियूं था सवाल। अल्लामा साहब, बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जो निकाह नबियनि जे इमाम सां केॾी उमिरि में थियो, रुख़्सत कॾहिं थी, इन जो सबबु छा हुयो? असल में हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं घरवारी सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई। जॾहिं सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो इंतिकाल थियो न, छो जो हुज़ूर सैयद आलम जी रफ़ीक़ा हयात हुई ऐं हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन वक़्तु तस्दीक़ कई जॾहिं मके वारा तमामु तव्हांजा दुश्मन हुया। त जॾहिं सैयदा अम्मा ख़दीजतुल कुबरा जो इंतिकाल थियो न, हुज़ूर सैयद आलम उन जी मोहबत में अक्सर ग़मगीन रहंदा हुया, अक्सर परेशान रहंदा हुआ। त
त ज़ाहिरी आहे हुज़ूर सैयद आलम जी परेशानी सैयदना सिद्दीक़ अकबर जी परेशानी आहे। हाय हाय त सैयदना सिद्दीक़ अकबर जॾहिं बि हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसंदा हमेशह सैयदा ख़दीजल कुबरा जो ज़िक्र कंदा, मुंहिंजी ख़दीजा हीअं एॾी प्यारी घरवारी। हा, मुंहिंजी ख़दीजा हीअं ई, मुंहिंजी ख़दीजा हुई, मूं ते माल ख़र्च कंदी, मूं ते जान ॾींदी हुई, मुंहिंजे लाइ मानी गारे हिरा में खणी ईंदी हीअं ई। त सैयदना सिद्दीक़ अकबर जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधंदा ग़मगीन घर में ईंदा। पोइ हिकु चकर हज़रत सैयदा खौला रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा हुज़ूर सैयद आलम जी बारगाह में, या रसूल तव्हां पंहिंजे ग़म खे ख़तमु कयो, तव्हां निकाह कयो। त हुज़ूर सैयद आलम फरमायो मां कंहिंसां कयां? चई या रसूल अल्लाह हिकिड़ी बेवा आहे ऐं हिकिड़ी कुंवारी आहे। फरमायो बेवा केरु आहे? चई सैयदा सौदा बिन्ते ज़मा। हा 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 उहा। ऐं कुंवारी केरु आहे? चई कुंवारी सैयदी सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहज़ादी सैयदा आइशतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला। हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सैयदा खौला खे तोखे इजाज़त है, तूं वञ निकाह जो पैगाम। हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इजाज़त सां सैयदा खौला रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ वटि आई त मां तव्हां वटि हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम निकाह जो खणी। वाह। जॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर ई पैगाम ॿुधो सैयदा खौला जे वातां त सैयदना सिद्दीक़ अकबर ख़ुशी महसूसु कई ऐं हुज़ूर सैयद आलम जी बारगाह में या रसूल अल्लाह मूं हीअं हूअं ॿुधो आहे त तव्हां त फरमायो सैयदा खौला खे निकाह, त मां तव्हां पंहिंजी शहज़ादी कुंवारी शहज़ादी सभ खां वधीक प्यारी शहज़ादी मां तव्हांजे मथां माल क़ुर्बान कयो, मां तव्हांजे मथां हर चीज़ क़ुर्बान कई। या रसूला सभ खां प्यारी शहज़ादी इहा सैयदा आइशतुल कुबरा मूंखे हुई, हीअ बि मां तव्हांजे निकाह में ॾेई तव्हांजे रिश्ते में मुंसलिक थियां। छो क़यामत जे ॾींहुं हर रिश्तो ख़तमु थींदो पर तव्हां सां जेको रिश्तो हूंदो उहो कॾहिं ख़तमु न थींदो, कॾहिं न। मां चाहियां थो तव्हां सां रिश्तो मुंहिंजो क़ाइमु रहे, जीअं दुनिया में तव्हां मूंखे गॾु था रखो, इन रिश्ते जी वजह सां क़यामत में मां तव्हां सां गॾु आहियां। त हुज़ूर सैयद आलम 9 सालनि जी, बाज़ इलाही किताबनि मुख़्तलिफ़ रिवायतूं कनि, बाज़ 9 साल बि लिखियो आहे, वरी बाज़ सीरत निगाह में लिखियो आहे त असां सैयदा अस्मा जेकी अम्मा आइशा जी वॾी भेण हुई उन्हनि जी ज़िंदगीअ जो ऐं सैयदा आइशा जी ज़िंदगी जो अंदाज़ो कयो आहे। बाज़ 17 साल बि लिखियो आहे त निकाह थियो आहे। ऐं बाज़ लिखियो आहे त मके जी जेकी आबो हवा हुई न उहा गरम आबो हवा हुई, उन में ॿार जल्दी जवान थींदा हुआ ऐं उनजो जिस्म बि जल्दी मतिलबु मायाणू या मर्दाणू लॻणु शुरू थींदो। त सैयदना सिद्दीक़ अकबर इहो निकाह ॾिनो। उन खां पोइ हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सॼा ग़म ख़तमु थी विया। सुभान हुज़ूर सैयद आलम जी सॼी मोहबत जो महवर ऐं मरकज़ सैयदा आइशा सिद्दीक़ा हुई। तव्हां मोहबत जो अंदाज़ो हितां आणियो, जॾहिं सैयदा आइशा पाणी पीअंदी हुई न त हुज़ूर सैयद आलम पुछंदा आइशा तूं कहिड़ी जॻह तां पाणी पीतो आहे, कहिड़ी जॻह तां पाणी पीतो आहे? हुज़ूर सैयद आलम अर्ज़ु कंदी या रसूल मां हिन जॻह। हुज़ूर सैयद आलम उते चप हणंदा हुआ जिथे आइशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु चप हणी पाणी पीअंदी हुई। ऐं जॾहिं सैयद आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हु बूटी या गोश्त या हॾी चूसींदा हुआ, सैयद आइशा चूसींदी हुई त हुज़ूर सैयद आलम उहा ई हॾी खणी वरी उनखे चूसींदा हुआ। मोहबत जो अंदाज़ तव्हां ॾिसो। ऐं हुज़ूर सैयद आलम कॾहिं कॾहिं प्यार सां चवंदा हुमेरा, सुरुख चेहरे वारी, सफ़ेद चेहरे वारी। ऐं कॾहिं कॾहिं हुज़ूर सैयद आलम सैयद आइशा खे चवंदा बिन्ते सिद्दीक़, वाह बिन्ते सिद्दीक़, बिन्ते सिद्दीक़, सिद्दीक़ा बिन्ते सिद्दीक़। यानी हुज़ूर सैयद आलम गाहे बगाहे सैयदा आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहबत जो इज़हार कंदा हुआ। ऐं हिकिड़ी इहा बि दलील आहे, हुज़ूर सैयद आलम साहबा सां वञनि पिया, साहबा चई तव्हां अॻिते वञो, तव्हां अॻिते वञो। आइशा सैयदा तय्यबा ताहिरा असांजी माउ, तव्हांजी माउ, असां हुज़ूर सैयद आलम सां गॾु साहबा अॻिते विया। हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए आइशा ड्रोड़ हणूं, भॼ कयूं, जेको अॻिते निकिरी वञे। वाह, इहा मोहबत जी दलील आहे। सैयद आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ु कयो या रसूला भले। त हुज़ूर सैयद आलम थोरा ड्रोड़िया, थोरा भॻा त पोइ बीही रहिया, सिलो थी विया। अमा आइशा अॻिते निकिरी वई त अमा आइशा खिलणु लॻी या रसूला मां तव्हां खां अॻिते वधी हुयसि। त हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हा तूं मूंखां अधा वधि। हिते आशिक़नि हिकिड़ो नुक़्तो बयानु कयो आहे, नुक़्तो इहो त सैयद ला मकां से सयाह ला मकां से सयाह ला मकां, यानी हुज़ूर सैयद आलम पूरी दुनिया जो सैर अखि झपकण में करे आया। केरु काइनात जो मर्द नथो करे सघे। छा सैयद आइशा हुज़ूर सैयद आलम खां गोए खट न, पर हीअ मोहबत जी दलील ही त आइशा मूंखां अॻे वञी ऐं ख़ुशी महसूसु करे त इन जी ख़ुशी मुंहिंजी ख़ुशीअ में आहे। इहा सैयद आइशा। ऐं हिकु चकर हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चप्पल मुबारक, पंहिंजी नालेन मुबारक खे टाका हणी रहिया। अमा आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दुपट्टे खे टाका हणी त गर्मी जी मौसम हुयो। हुज़ूर सैयद आलम जे चेहरे ते पसीनो दाणनि वांगुरु आयो, दाणनि वांगुरु आयो। सैयद आइशा हाणे सुई हथ में आहे, मोती वांगुरु चमकी, मोती वांगुरु चमकनि पिया। सैयद आइशा जे हथ में सुई आहे, सुई आहे। हुज़ूर सैयद आलम जे निहारंदा हिन हो भणनि था पिया। हाणे अहसासु न आहे सुई हथ में थी लॻे या कपिड़े में थी। चेहरा अनवर खे ॾिसनि था, चेहरा वदुहा खे ॾिसनि थियूं पयूं। ॾिसी ॾिसी चवनि थियूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहो आला हज़रत चयो आहे न
نور کی خیرات لینے آتے ہیں، نور کی خیرات لینے دوڑتے ہیں مہر و ماہ، اٹھتی ہے کس شان سے گردے سواری واہ واہ۔ اعلیٰ حضرت اتنے ہی یہ منظر کشی فرمائی، چون جی یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم تمہاں جے چہرے تے پسینو آ موتن وانگور ایو چمکے تو پیو، ایو چمکے تو پیو۔ حضور سید عالم شاہ فرمایا، حضور سید عالم فرمایا اے عائشہ تو جی مجھے چہرے کے ڈسی لذت محسوس کری رہی آئیں، خوشی محسوس کری رہی آئیں، ایئں ہی ماں تنجا ہی لفظ بدھی کرے جے تو ہمل لفظ چیا یہ لفظ بدھی کرے تو مجھے چہرے کے ڈسی کرے اتنی خوشی محسوس نہ کئی جیترا تنجا لفظ بدھی مو خوشی محسوس کئی آئے۔ تو حضور سید عالم سا ایڈی محبت ہوئی سید عائشہ رضی اللہ تعالیٰ عنہ جی۔ امی عائشہ فرمائیں جڏहिं مجھے حضور سید عالم سا نکاح تھیو مکھے کھیڈण جی گھणी عادت ہوندی، گڈین سا گھणو کھیڈندی हुयसि त अक्सर و बेशतर मां घर में वेठी हूंदी हुअसि पोइ इहे सहेलियूं अंसार जूं छोकिरियूं मूं वटि ईंदियूं हुयूं खेॾण त जीअं उहे हुज़ूर सैयद आलम खे ॾिसंदियूं हुयूं त या निकिरी वेंदियूं या हली वेंदियूं या हुज़ूर सैयद आलम उन्हनि खे अॻिते पोइते फरमाईंदा। चऊं पर अक्सर و बेशतर हुज़ूर सैयद आलम मूंसां वेहंदा, वरी जॾहिं ॿाहिरि वेंदा न उन्हनि छोकिरनि खे चवंदा आयशा अंदरि आहे तव्हां वञी उन सां खेॾो। यानी इहा मोहबत ई सैयद आयशा सां मोहबत ई अल्लाह ताला फज़ीलत माशाअल्लाह। नाज़रीन अवां हितां जेकी गुफ्तगू ॿुधी अल्लामा साहब ज़बरदस्त अंदाज़ में बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंजी सीरत तय्यबा बयानु करे रहिया आहिनि। हिकिड़ी शइ जेका मां वञी ख़िदमत पेश कयां त पंहिंजी घरवारियुनि सां रांदि रूंद कंदा कयो, पंहिंजी घरवारियुनि सां खेॾो। जीअं हाणे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम बीबी आयशा सां ड्रोड़ लॻाई ऐं हरू भरू बीजी आहे, वो काइनात जा मालिक आहिनि, चाहे ना त उनजो मुक़ाबिलो कोई करे, मुमकिन न आहे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां को मुक़ाबिलो करे सघे, पर पाण करीम अलैहिस्सलाम ॼाणे वाणे बीजी आहे त जीअं आयशा अॻिते निकिरे ऐं उनजे दिलि में ख़ुशी दाख़िल थिए। कॾहिं कॾहिं ईअं बि करियो जो पाण हारायो घरवारी खे खटायो ताकी उहो ख़ुशी महसूसु करे। ऐं बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जन सां नबी करीम अलैहिस्सलाम रांदियूं कयूं आहिनि। अॻिते इंशाअल्लाह अहिड़ी गुफ़्तगू थींदी, पाण उनखे ख़ुशि करण जे लाइ रांदियूं कयूं आहिनि। ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जन बीबी आयशा सां एॾो प्यारु कंदा हुआ त जंहिं थांव जे प्याले मां जे किनारे खां उहा पींदी उन जाइ खां पीअंदा हुआ। त पंहिंजी घरवारी सां एॾी मोहबत करियो ऐं घरवारियुनि खे घुरिजे त पंहिंजे मुड़ुस जो एॾो अदब अख़लाक़ एॾो प्यारु ॾियनि। जे नबी करीम अलैहिस्सलाम जे चेहरे मुबारक ते पगर मुबारक आयो त जीअं चमके पियो, जे सुहिणे लफ़्ज़नि सां बीबी आयशा पंहिंजे वर ऐं तमामु नबियनि जे सरदार जी वाखाण कई त नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो त जेका तोखे ख़ुशी थी बयानु कई मूंखे उनखां वधीक ख़ुशी थी आहे तुंहिंजे इन लफ़्ज़नि ॿुधण सां। त मालूम थियो त जॾहिं घरवारी पंहिंजे मुड़ुस जी वाखाण करे तारीफ़ करे त उहा वधीक उनखे मज़ो ॾींदी, लुत्फ़ ॾींदी ऐं ख़ुशी ॾींदी। तंहिंजे करे ज़ाल ऐं मुड़ुस जो जेको रिश्तो आहे न उनखे सम्झण जे लाइ हुज़ूर जी ॿियनि सॻोरनि जो जेको सीरत तय्यबा जो बाब आहे इन्हनि खे पढ़ो ताकी तव्हांखे ख़बर पए त मुड़ुस सां ज़ाल जो, ज़ाल सां मुड़ुस जो वर्ताव कीअं हुअणु घुरिजे। अलामा साहब बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सवाल रखियो थो पियो अवां जी ख़िदमत में ऐं पोइ वक़्तु ब्रेक जो थी वियो। अवां सां ॻाल्हियूं कंदे कंदे वक़्त जी बि ख़बर कोन थी पए माशाअल्लाह। ऐं टॉपिक बि एॾो ज़बरदस्तु आहे, दिलचस्पी आहे ऐं यकीनन ॾिसंदड़ बि ॾाढो मज़ो वठंदा हूंदा। त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जन जी इल्मी ख़िदमात ते कुझु कलाम करिणो आहे, सो जवाबु तव्हां खां पोइ वठंदुसि। नाज़रीन हींअर वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, इजो त वापसि वरूं ॾिसंदा रहो सिंध TV। भलीकार नाज़रीन, 17हों रोज़ो सहरी जा लम्हात, बाबरकत ॾींहुं, बाबरकत घड़ियूं ऐं सहरी ई बि इबादत आहे। सो मुंहिंजा मोहतरम नाज़रीन, असांजो टॉपिक आहे सैयदा बीबी आयशा सिद्दीक़ा उम्मुल मोमिनीन आहे। मूं सवाल अलामा साहब खे कयो त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी इल्मी ख़िदमात कहिड़ियूं आहिनि, अचो त साईं जन खां इन जो जवाबु वठूं था पिया। बिस्मिल्लाहिर्रहमान। सैयदा तय्यबा ताहिरा अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे बारे में हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़ुज़ू सुलुस यद्दीन मिनल हुमैरा, जे दीन जो ॿ हिसा यानी दीन जो 2/3 दीन जा 2 हिसा, 2 भाङे 3 यानी पूरो दीन जेकॾहिं दीन जो इल्मु 3 हिसनि में विरायो वञे त उन जा 2 हिसा जी, जेकॾहिं दीन 3 हिसनि में विरायो वञे उन जा 2 हिसा सैयदा तय्यबा अम्मा आयशा सिद्दीक़ा खां वठो। जेको बि दीन ऐं हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कामुलुर रिजाल कसीरु मिनन नास, मर्दनि में एॾा माण्हू आहिनि जिन कमाल हासिल कयो आहे,
पर औरतुनि में वाहिद सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन वॾो दर्जे जो कमाल हासिल कयो आहे, सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा। ऐं सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला जी आदत मुबारक छा हूंदी, अक्सर बेशतर अरब जे अंदरि रज़ाई भाइर रज़ाई पुट इहे मशहूरु हूंदा। से रज़ाई भाउ पुटु छा हूंदो आहे? रज़ाई पुट इहो आहे, यानी मिसाल जे तौर ते रज़ाई भाउ या रज़ाई पुट उनखे थञ शरीक चऊं, थञ शरीक चयो, जेके माउ जे थञ में यानी ॿई शरीक हुजनि हिनखे रज़ाई चइबो आहे। सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी आदत मुबारक हुई त जेके फ़तीन ॿार हूंदा, ज़हीन ॿार हूंदा, जिन में सलाहियतूं हूंदियूं इल्मु वठण जूं, हदीस वठण जूं, फ़िक़्ह वठण जूं, इल्मुल अंसाब वठण जूं, त सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा छा कंदी, उन्हनि खे या त रज़ाई भाउ ठाहे छॾींदी, या रज़ाई पुट रज़ाई भाउ ठाहे छॾींदी, या रज़ाई ॿियो को अहिड़ो रिश्तो क़ाइमु करे सघंदी, छाजे करे त जेको हिजाब जी आहे न, उहा जेकी मामलात वग़ैरह आहिनि उहे ख़तमु थी वञनि, हीअ मुंहिंजो हरम में दाख़िल थी वञे ऐं हरम जा जेके मामलात वग़ैरह आहिनि उहे ख़तमु थी वञनि, छाजे करे त हीअ मुंहिंजे क़रीब अचे ऐं मूंखां दीन हासिल करंदो अचे, छो जो हिन जो ज़हन वॾा आले दर्जे जो। हाणे तव्हां ॾिसो न, सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला केॾो फ़क़ीह साहबी आहे। साहबा किराम अलैहिम रिज़वान फरमाइनि, असां अक्सर व बेशतर हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾिठो त सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हुजरे मां दीन वठी ॿाहिरि निकिरंदा हुया, अब्दुल्ला बिन मसूद। ऐं हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मजलिस भरियल हूंदी। हाणे सैयदा आयशा जो जेके शागिर्द आहिनि, हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर भांजा तव्हांजा, हज़रत उर्वा बिन ज़ुबैर, हज़रत ख़ालिद बिन सईद ऐं हज़रत सईद बिन मुसैयब, ऐं सभ खां वॾा मौला मुर्तज़ा शेर ख़ुदा असदुल्लाहि व असदु रसूली जो वॾो शहज़ादो हज़रत इमाम हसन पाक सैयद आयशा जो शागिर्द आहे। माशाअल्लाह, इल्मु वठण सैयद आयशा वटि ईंदा हुया, इल्मु वठण सैयद आयशा। ऐं हज़रत उर्वा बिन ज़ुबैर जेके भांजा आहिनि सैयदा जा, हज़रत अस्मा जा शहज़ादा, हज़रत उर्वा बिन ज़ुबैर चवनि था त असां जॾहिं बि सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मजलिस में वेहंदा हुआसीं, तमामु फ़क़ीहाने अरब, तमामु जेके बि अरब जा फ़क़ीह उहे तव्हांजी मजलिस में हाज़िर हूंदा, वॾा साहबा किराम हाज़िर हूंदा, मशाइख़ साहिबा किराम हाज़िर हूंदा। ऐं सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस जे मथां, इल्म जे मथां, फ़िक़्ह जे मथां दर्स ॾींदा ऐं हर कंहिंजे सवालनि जा जवाब ॾींदा। असां ॾिठोसीं सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु एॾी सैर हासिल गुफ़्तगू कंदा हुआ, जेके बि इल्म जा तशना आंदा, जंहिं बि हिसाब सां प्यासा इल्म जा आंदा, जेके बि हिसाब सां ईंदा हुआ, सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे इल्म जी ख़ैरात एॾी ॾींदी, ईंदा जाइल हा, जॾहिं बारगाह आयशा मां वेंदा त अल्लाह उन्हनि खे आलिम करे छॾींदो हुयो। सुभान अल्लाह, एॾो यानी इल्मु वहंदो सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो, त हीअ अल्लाह ताला सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फ़ज़ीलत ॾिनियूं आहिनि। ऐं सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु 2210 हदीसूं रिवायत कयूं आहिनि हुज़ूर खां, माशाअल्लाह 2210। ऐं सैयदा जी तक़वा छा आहे, 47 हज पंहिंजी ज़िंदगी में कया अथनि। माशाअल्लाह। ऐं हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे 80 लख मोकिलिया, अॼु जे हिसाब सां 80 लख मोकिलिया। सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन वक़्तु रोज़े जी हालत में हूं, फरमाए त तव्हां मदीने जे ग़रीबनि में ऐलान कयो अॼु मुंहिंजे दर ते अचनि। सैयदा सभु ॾिना एसि ताईं जो हज़रत उर्वा बिन ज़ुबैर तव्हांजा शागिर्द फरमाईंदा, मां ॾिठो सैयदा झोली जेकी छंडे उथे पई, सॼा ख़र्च करे छॾियनि, एॾी सखावत। ऐं सैयदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ॾींहुं रोज़े जी हालत में जॾहिं इफ़्तारी जो टाइम आयो, पंहिंजी ख़ादिमा खे चवनि कुझु रोज़े लाइ खणी अचो, ख़ादिमा पाणीअ जो गिलास रखियो, फरमाए ॿियो खाइण लाइ न आहे। चई सैयदा तव्हां कुझु हिननि 80 लख दीनारनि मां बचायो हा त गोश्त घुराए, तव्हां बि इफ़्तारी कयो, असां बि इफ़्तारी। सैयदा फरमाए मूंखे मेणा न ॾे, मां ख़ुदा जे इश्क में सभु कुझु लुटाए छॾियो। इहे तेॾी महिल चई हा त उन वक़्तु मूंखे हिन महिल मेणा न ॾे, मां ख़ुदा जे इश्क में सभु कुझु लुटाए छॾियो। हीअ सैयदा हुई। औरतुनि खे घुर्जे त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी सखावत मां सबक़ हासिल कनि। त औरतूं अक्सर बचत कंदियूं आहिनि, ग़रीबनि मिस्कीननि खे कुझु खाद खुराक ॾियणु या कुझु उनमें ॾियण में कीबाईंदियूं आहिनि। सोचो छा नबी करीम अलैहिस्सलाम तरबियत कई, पाण महबूब मदीने वारा सरकार अलैहिस्सलाम बि त ईअं हा, जेको कुझु बि ईंदो हो तेसीं ताईं न उथंदा जेतिरे ते सॼो तक़सीम न कनि, विराए न छॾनि। ऐं पोइ उनजी तरबियत याफ़्ता जेके औरतूं आहिनि उहे बि त माशाअल्लाह एॾियूं सखावतियूं। सैयदा बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जूं ख़ुसूसियात बयानु करियो। साईं सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी काइनात जे अंदरि वॾे मां वॾी ख़ुसूसियत इहा आहे त हू इमामुल अंबिया जी घर वारी आहे, माशाअल्लाह, सैयदना सिद्दीक़ अकबर जी शहज़ादी आहे। माशाअल्लाह। ऐं सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तव्हां हिकिड़ी ॿी फ़ज़ीलत ॾिसो, फ़ज़ीलत इहा आहे त सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला प्यारे महबूब तक़रीबन कमो पेश 11 निकाह फरमाया, 11 घर वारियूं हुयूं, का बेवा हुई, का मुतल्लक़ा हुई, का कीअं हुई, मगर हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कवारी जेकी घर वारी मिली
उहा सैयदा हिकिड़ी आयशा अकेली हो। हिकिड़ी इहा ख़ुसूसियत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला। ॿी ख़ुसूसियत इहा अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में क़ुरान में 17 आयतूं नाज़िल थियूं। माशाअल्लाह। जॾहिं माण्हुनि तोहमत हई न साईं अम्मा आयशा तैयबा ताहिरा जे मथां, अल्लाह ताला 17 आयतूं। हाणे हिते नुक़्तो सम्झण वारो आहे, जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां तोहमत लॻी त साईं जन जी पाक दामनी कंहिं बयानु कई, नंढड़े पिंगोड़े जे ॿार। वाह। फरमाई त जेकॾहिं कुर्तो पोयां फाटल आहे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कुसूरवार आहे, जेकॾहिं अॻियां फाटल आहे त हज़रत बीबी ज़ुलेखा जेकी आहे कुसूरवार आहे। नंढड़ो ॿारु पिंगोड़े में हुयो, उन सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जी पाक दामनी बयानु कई, नंढड़ो ॿारु। ऐं जॾहिं बीबी मरियम ते तोहमत लॻी त हे ॿारु काथां थो अथई, काॾां खणी आई आहे, तूं त शादीशुदा ई नहीं आहे, त बीबी मरियम जेकी आहे फ़ाशारत इलैहि, ॿार ॾे नंढड़े ॾे इशारो कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ने हज़रत ईसा अलैहिस्सलाम पिंगोड़े में ॻाल्हायो, काल इनी अब्दुल्लाहि आतानियल किताब वजअलनी नबिया। पाक दामनी जेकी आहे नंढड़े पिंगोड़े जे ॿार हज़रत बीबी मरियम जी बयानु कई। हाणे जेकॾहिं सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां तोहमत लॻी न, इमामुल अंबिया ख़ुदि बि मौजूदु हुया, चाहिनि हा त पाक दामनी बयानु करे पिया सघनि, नबूवत जो ऐलान बि कयो न, मदीने जी सरज़मीन। हिते अल्लाह ताला इमामुल अंबिया खे बि इहो न फरमायो ए महबूब तव्हां न कयो, सैयदना सिद्दीक़ अकबर न, तव्हांजे घर जे मथां ॻाल्हि आई आहे त हाणे मां ख़ुदि ख़ुदा क़ुरान जे अंदरि 17 आयतूं पाक दामनीअ ते बयानु फरमाई। सुभान अल्लाह। हिते न नंढड़ो ॿारु पिंगोड़े वारो तो बयानु करे, न ख़ुदि ख़ुदा 17 आयतूं नाज़िल फरमाए। हिननि आयतुनि जो ख़ुलासो छा आहे? सुबहानक हाज़ा बुहतानु नज़ीम, ही वॾो बुहतान आहे, पाकी अल्लाह ताला जे लाइ। सुबहानक हाज़ा बुहतान, हिते उलमा नुक़्तो बयानु कयो, अल्लाह हिते सुबहानक छो चयो, सुबहानक छो? हाणे हिते पाक दामनी हिते कीअं ॾिसो त फरमाइनि था, जॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मछी जे पेट में विधो न, फरमायोसि ललबिसा फी बतनिही इला यौमि युबअसून, त तोखे क़यामत ताईं हिन मछीअ जे पेट में रहणो आहे। अल्लाह फ़ैसिलो करे चुको आहे, इहा सूरे साफ़ात जे अंदरि इहा आयत आहे। त उते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम विया न, ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह ताला हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मछीअ जे पेट मां कढी छॾियो, मुख़्तलिफ़ रिवायत में 7 ॾींहं 8 ॾींहं या 40 ॾींहं कढी छॾियो। त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो, या अल्लाह तो त चयो क़यामत जे ॾींहं ताईं, तो त चयो क़यामत जे ॾींहं ताईं, हे त मां हाणे निकिरियुमि। त अल्लाह ताला फरमाए तो मछीअ जे पेट में मुंहिंजी सुबहान सां, यानी सुबहान चई तो मूंखे पुकारियो। जेको बंदो मूंखे कहिड़ी बि अंधेरनि में तारीख़ में सुबहान चई, यानी पाक आहे उहो ज़ात, पुकारींदो आहे त मां उन्हनि खे अंधेरनि में रहण न ॾींदो आहे, बल्कि नूर में खणी ईंदो आहे। त अल्लाह ताला सैयद आयशा जी जेकी पाक दामनी बयानु फरमाई न, पहिरियां पंहिंजी पाक दामनी फरमाई, सुबहानक पाक ई आहे, मूं रब्बल आहे, हाज़ा बोहतान नज़ीम, ही आयशा जे मथां वॾो बोहतान आहे, हीअ बि पाक दामन आहे। यानी सुबहानियत जी चादर में अल्लाह ताला सैयद आयशा जी पाक दामनी बयानु फरमाई। ज़बरदस्त। हीअ बि ख़ुसूसियत सैयद आयशा जी आहे। ॿी ख़ुसूसियत छा आहे? सैयद आयशा जी इहा ख़ुसूसियत आहे त हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको बिस्तरो मुबारक हुयो न, अम्मा आयशा हुज़ूर सैयद आलम सां गॾु बिस्तरे में हूंदी, ॿियनि घर वारनि जे बिस्तरनि में क़ुरान नाज़िल न थींदो हो। सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हो जे घर में हुज़ूर सैयद आलम मौजूदु हूंदा, बिस्तरे में मौजूदु हूंदा, त अल्लाह ताला सैयद आयशा जे बिस्तरे में क़ुरान नाज़िल फरमाईंदो। सुभान अल्लाह। हीअ ख़ुसूसियत। ॿी ख़ुसूसियत छा आहे? त हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां एॾी मोहबत फरमाईंदा, तव्हां इतां अंदाज़ो हणी था सघो, इहा सैयद आयशा जी ख़ुसूसियत आहे। ऐं शनासे मिज़ाज रसूल सैयद आयशा फरमाईंदी, जॾहिं हुज़ूर सैयद आलम जो आख़िरी विसाल मुबारक थियो न, सर मुबारक जेको आहे मुंहिंजी गोद मुबारक में, मुंहिंजे हंज मुबारक में हुयो, त मूं ॾिठो पंहिंजे भांजे खे हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर खे, त हू मसवा करे अॻियां लंघनि पिया, त हुज़ूर सैयद आलम जे चेहरे खे मूं ॾिसी अंदाज़ो करे छॾियो त हुज़ूर सैयद आलम खे मां इतां ख़बर पई मिज़ाज शनासे मिज़ाज रसूल। फरमाई या रसूल मसवाक, त हुज़ूर सैयद आलम गर्दन मुबारक सां इशारो कयां। अम्मा फरमाईंदी मां मसवाक खणियां, पहिरियां वात में विधमि, उनखे नरम कयमि, ऐं हुज़ूर सैयद आलम में उहो ई हुज़ूर सैयद आलम पंहिंजे वात मुबारक में उहो मसवाक विधो, त जेको आख़िरी चीज़ हुज़ूर सैयद आलम जे मुंहुं मुबारक में वई उहा मुंहिंजी लुआब हुई। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो वात जो पाणी हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वात मुबारक में ॾंदण जे ज़रिए सां लॻे थो पियो। ऐं इहा बीबी आयशा खां सवाइ कंहिं ॿिए कहिड़ी ख़ुसूसियत न आहे। नाज़रीन, अवां माशाअल्लाह बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो ख़ुसूसियात ॿुधियूं, शान मुबारक ॿुधो। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बीबियुनि खे वॾी इज़त ऐं शान मर्तबो
अता फ़रमायो आहे। सो ख़ुशि नसीबु आहे उहो मुस्लमान जेको हुज़ूर अलैहिस्सलाम जी पाक बीबियुनि जो अदब करे, ऐं बदनसीबु आहे उहो जेको नबी करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत ते तनक़ीद करे, हुज़ूर जे घर वारनि ते तनक़ीद करे। अल्लाह पाक अहिड़ी बुरी सोच खां हर मुस्लमान खे महफ़ूज़ फ़रमाए ऐं अदब रसूल, अदब निस्बत रसूल नसीब फ़रमाए। नाज़रीन, असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। अव्हां जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त अॼोको प्रोग्राम अव्हां खे कीअं लॻो, अव्हां पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾियो। अव्हां जे कमेंट्स जो असांखे इंतज़ारु रहंदो आहे। जी हा, यूट्यूब ते अव्हां असांजे चैनल ते वञो, सिंध TV HD इस्लामिक लिखो, सिंध TV HD इस्लामिक लिखी यूट्यूब ते तव्हां सर्च कंदो, असांजो चैनल अव्हां जे आॾो अची वेंदो। उन में ही जेको प्रोग्राम आहे 17 रमज़ान मुबारक, 17 रमज़ान शरीफ़ जो प्रोग्राम पैगाम रमज़ान खे तव्हां ॾिसंदो। ॾिसण खां पोइ हेठां कमेंट बॉक्स में पंहिंजो कमेंट्स लिखो। असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, कहिड़ी शइ वणी, कहिड़ी शइ अञा बहितर करे सघूं था, तव्हांजे कमेंट्स ते असांजो इनिसार आहे। अव्हां जी महिरबानी, अव्हां वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिठो। अल्लाह तबारक व तआला अव्हांजो वक़्तु कढी ॾिसण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फ़रमाए। आख़िर में वेंदे वेंदे मां पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमाननि जो बि शुक्रियो अदा करियां। सभ खां पहिरीं क़ारी फैसल महमूद वड़ाइच साहिबु, जंहिं असांखे इब्तिदा जे पंहिंजे कलाम क़ुरान पाक सां शुरूआत कई ऐं असांखे बहितरीनु अंदाज़ में क़ुरान पाक तरतील सां ॿुधायो। साईं जन जी महिरबानी। अल्लामा अब्दुल मुस्तफ़ा जतोई नईमी साहब, जेके बुनियादी तौर ते सोबो देरो ख़ैरपुर सां तालुक़ु रखनि था, उन्हनि जी महिरबानी जेके तशरीफ़ वठी आया, साईं अव्हां जी महिरबानी। उन खां पोइ असां वटि जेके ॿिया फ़रीद अहमद ख़ुर्शीदी साहब बहितरीनु अंदाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सआदत हासिल कई, उन्हनि जी बि महिरबानी। ऐं आख़िर में मां मोहम्मद हसन क़ादरी साहब जो बि शुक्रियो अदा करियां थो, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे तशरीफ़ वठी आया। ऐं मां अव्हां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी अव्हां खां इन उम्मीद ते इजाज़त थो वठां त सुभाणे 18 रोज़े जी सेरी में बि अव्हां सिंध TV जी नशरियात ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजो पैगाम रमज़ान प्रोग्राम बाबति पंहिंजा राया बि ॾींदा। अव्हां जी महिरबानी। वेंदे वेंदे नाशरीफ़ थींदी ऐं मां अव्हां खां इजाज़त थो वठां। अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तू शाह ख़ुबा, तू जाने जाना, तू शाह ख़ुबा, तू जाने जाना है। चेहरा उम्मुल किताब तेरा, ना बन सकी है ना बन सकेगा मिसाल तेरी, जवाब तेरा। जन्नत भी उन्हीं की है, कौसर भी उन्हीं की है, जन्नत भी उन्हीं की है, कौसर भी उन्हीं की है। सच पूछो तो अल्लाह की रहमत भी उन्हीं की है दोनों जहां यारो जागीर मोहम्मद की, ना बन सकी है ना बन सकेगा मिसाल तेरी, जवाब तेरा। और तू सब हसीनों में सबसे अव्वल मिला है हुस्ने दवाम तुझको, है उम्र लाखों बरस की तेरी, है उम्र लाखों बरस की तेरी, मगर है ताज़ा शबाब तेरा। तू शाह ख़ुबा, तू जाने जाना है, चेहरा उम्मुल किताब तेरा। ऐ तू भी साइम अजीब सा कि खौफ महशर से है हिरासा। अरे तू जिनकी है नात पढ़ता, अरे तू जिनकी है नात पढ़ता, वो ही रखेंगे
حجاب تیرا، تو شاہ خوبا تو جان جانا، تو شاہ خوبا تو جان جانا، ہے چہرہ الکتاب تیرا، نہ بن سکی ہے نہ بن سکے گا مثال تیری، جواب تیرا۔ اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان، سلام رمضان،